सेपिन सिंधी अकेडमी ते अव्हां मुअज़्ज़िज़ सामईन खे भलीकार चऊं था। इनर्शिया द लॉ ऑफ स्टेइंग स्टिल आर मूविंग, यानी उहो क़ाइदो जेकॾहिं चुप आहे त जिस्म चुप रहे, जेकॾहिं जिस्म चुरपुर करे रहियो आहे त जिस्म सदाईं चुरपुर कंदो रहे। इन क़ाइदे मुताबिक़ ही बॉल ग्राउंड ते ख़ामोश आहे, चुरपुर न करे रहियो आहे त इहो सदाईं ख़ामोश ई रहंदो जेसीं ताईं कोई ॿाहिरियों ज़ोर इन ते असरु न करे। जीअं ही माण्हू इन खे लत हणे थो त इहो बॉल हरकत में अची वञे थो। अॻियां वरी भित जो ज़ोर आहे जेको इन बॉल खे रोके विझे थो, यानी ॿाहिरियों ज़ोर रोके थो। कॾहिं तव्हां कंहिं कार जे ड्राइवर या ॿिए कंहिं गाॾीअ जे ड्राइवर खे ॾिठो आहे जॾहिं उहो अचानक ब्रेक हणंदो आहे तो अॻियां वधी वेंदो आहे, या कोई बस जो ड्राइवर अचानक ब्रेक हणे थो त पैसेंजर सभई अॻियां वधी अचनि था ऐं सीटुनि सां लॻी वञनि था। छाकाणि त बस ड्राइवर जीअं बस जो ब्रेक हणे थो त हेठियों जिस्म बस जे ब्रेक सां रेस्ट में अची वञे थो, मथियों जिस्म जो हिसो उहो साॻियो ई चुरपुर कंदो रहे थो। इहो झटको या जिस्म जो अॻियां वधी वञणु इहो इनर्शिया जे करे ई थींदो आहे। यादि रखो त इनर्शिया खे न्यूटन जो पहिरियों क़ाइदो या क़ानून बि चइबो आहे। सिंधी ॿोलीअ में इनर्शिया छा आहे? जिस्म जी ख़ासियत आहे जंहिंमें जिस्म पंहिंजी असली हालत खे बरक़रार रखे थो। जेकॾहिं हरकत में आहे त हरकत में रहे थो ऐं जेकॾहिं ख़ामोश आहे त ख़ामोश